मेहड़ सिंध सरकार पारां तालका अस्पताल मेहड़ के गम्स अस्पताल जो दर्जो ॾियण बाद अस्पताल में को भी ख़ास सुधारो न अची सघियो आहे। इन हवाले से पेश आहे फारूक महर जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल जी असीमल तालका हॉस्पिटल गम्स में मौजूद आहियूं, जेके सिंध गवर्नमेंट गम्स जो नालो ॾिनो वियो आहे। ज़रियनि मूजिबि जेका हिते माहवार बजट आहे उन हिसाब सां जेको आहे पंहिंजो इहे जेके ज़रिया इहे पिया ॿुधाइनि त हिते जेको आहे पंहिंजो जेके आयल मरीज़ आहिनि उन्हनि खे मतिलबु अस्पताल इंतज़ामिया गम्स तरफ़ां खाधो खुराक ॾिनो पियो वञे ऐं कुझु ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। असीं इन सिलसिले में हिते जेका हॉस्पिटल में मौजूदु आहियूं ऐं असीं जेका आयल मरीज़नि खां पुछंदासीं त तव्हांखे इहे सहूलियतूं मुयसरु आहिनि त खाधो खुराक ॾिनो थो वञे या छा। ऐं अचो त असीं मरीज़नि खां ऐं हितां जो जेको हेड आहे MS उन खां जेको आहे पुछंदासीं साईं हिन हिसाब सां तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, तव्हां छा था चवणु चाहियो? मसला जहिड़े तरी जो हिते डॉक्टर चवंदा दिलि जो मसलो अथसि, हाणे ख़बर न आहे अलाए छा आहे। वरी अचनि डॉक्टर ॾसनि पाणी मिले थो भाई मानी कोन पर कुछ सहूलियतुनि खां अञा माण्हू महरूम आहिनि। जीअं त OPD हींअर कहिड़ी रश लॻी पिया, तव्हां पोइ ॾिसी सघो था त OPD में केतिरा माण्हू बीठा आहिनि। उन्हनि जे लाइ OPD लाइ सिर्फ़ु 2 जेके विहारे विया आहिनि इन्हनि खे कुझु सहूलियत ॾिनी वञे OPD जे लाइ ऐं डॉक्टर साहब सहूलियत ॾिनी आहे। ऐं वरी कुझु बजट जे हिसाब सां चवनि था त मानी माना मरीज़नि खे मिले थी, मानी पंहिंजा कोन पड़ती आहे हींअर ताईं। कलाक असांजो इलाज सही हले थो पियो, मानी वग़ैरह न आहे, बाक़ी ॿियो इलाज हर शइ असांखे हर शइ पंहिंजी मिले थी। मानी पाणी असांजो घर हिते आहे, सही आहे। डिपो करण जो असांखे हर शइ ट्रीटमेंट थिए थी। बाक़ी शुगर मूंखे 120 ॿुधई, उन खां सवाइ मूंखे हे सीरप ॾिनी अथनि। शुगर जी दवाऊं घणी मां टिकियूं मूंखे लिखियो, उहे टिकियूं मूंखे न ॾिनियूं अथनि। नंढड़े खे ॾेखारे थो नंढड़े जी तकलीफ़ आहे उनखे इहा हे टिकियूं, ऐं मुंहिंजे ॿारनि खे ॿी तकलीफ़ आहे उन्हनि खे इहा हे टिकियूं। सभिनी खे माना इहे दवाऊं थी मिलनि। असां ग़रीबनि जो को बि कोन्हे दाद फरियाद त मानी दाने साईं का शइ कान थी मिले। पोइ ज़ोरी वञी वॾे डॉक्टर खां इहा थैली मां वठी आहियां, पंहिंजे ॿारनि खे चाढ़ाईंदमि। रत जी कमी आहे उनखे का ॻाल्हि न, उन्हनि खे इहा सीरप ॾेई कढंदमि। पाणी बि न आहे, मानी बि न आहे, दवा वठी हलिया वेंदा। मानी सही कोन थी मिले, पाणी सभु सही कान्हे। चवंदा सिधी जेका हुजे माण्हू हक़दारी करे न। जॾहिं खां वठी ही तालका हॉस्पिटल मेहड़ गिम्स जी सुपरविजन में वई आहे तॾहिं खां वठी इहो जेको बजट जो मामिलो आहे इहो सॼो सारो डायरेक्टर गिम्स संभालींदो आहे। मुंहिंजी हिते सिर्फ़ु एडमिनिस्ट्रेशन आहे। बाक़ी रहियो सुवाल जेको मानी जी बजट जो तव्हां ॻाल्हि कई त असां वटि अञा वार्ड जेके आहिनि अंडर कंस्ट्रक्शन आहिनि ऐं उहो बि सॼो बजट जो जेको मामिलो आहे उहो सॼो डायरेक्टर जे हथ में आहे। ठीकु, गंबट वारा ऑटोनॉमस बॉडी आहे, हुननि जी सिंगल लाइन ग्रांट हूंदी आहे। हितां जे दोस्तनि खे ख़बर कोन्हे का इहा त सिंगल लाइन ग्रांट में उन गंबट जे डायरेक्टर जी पंहिंजे मैनेजमेंट बोर्ड आहे। पोइ उन्हनि जी मर्ज़ी हूंदी आहे त कहिड़ो बजट जो हेड मशीनरी में शिफ्ट था कनि, जिथे ज़रूरत हूंदी आहे हू पंहिंजो हेड शिफ्ट करे वेंदा आहिनि। बाक़ी फ़िलहालु असां वटि सवाइ एमरजेंसी वार्ड जी एडमिशन जे बाक़ी ॿियो को बि वार्ड अञा इस्टेब्लिश न थियो आहे, अंडर कंस्ट्रक्शन आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।